दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी सुंदर समायतुनि खे जावेद कुंबर आवाज़ सां हम कलाम आहे ऐं प्रोग्राम आहे सांझ सुराण फ्रीक्वेंसी आहे 95.4 उमरकोट। दोस्तों पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पई इंसान जी कैफ़ियतनि जे हवाले सां ऐं हिन ख़ूबसूरत गीत खां पहिरीं पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पई इंसान जी जज़्बाती कैफ़ियत जे हवाले सां। सो लाज़मी कोन्हे इंसान जॾहिं कावड़ में हूंदो आहे उन वक़्तु सिर्फ़ु जज़्बाती हुजे, पर इंसान ख़ुशी वारे लम्हे में बि जज़्बाती हूंदो आहे ऐं इहा जज़्बाती कैफ़ियत असां खां असांजा रिश्ता, असांजा भरवसा, असांजा एतमाद कॾहिं कॾहिं विञाए छॾींदी आहे। तव्हां ख़ुशी में आहियो, तव्हां कावड़ में आहियो, ॿिन्ही कैफ़ियतनि में तव्हां पंहिंजे जज़्बात खे हमेशह काबू में रखिजो, उन जे मथां तव्हांखे ज़ाब्तो रखिणो आहे। नंढा नंढा मामला जेके हूंदा आहिनि, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके हूंदियूं आहिनि, नंढा नंढा मामला जेके हूंदा आहिनि, उहे कॾहिं कॾहिं असांजी इन कैफ़ियतनि जे करे असां खां सभु कुझु खसे छॾींदा आहिनि। अव्हां पंहिंजे पस गिरदाई में, अव्हां पंहिंजे आस पास में जेकॾहिं निगाह विझंदव, पंहिंजी नज़र खे जुड़ाईंदव त खोड़ सारा अहिड़ा तव्हांखे मिसाल मिली पवंदा, खोड़ सारा तजुर्बा तव्हांजे अखियुनि जे आॾो अची पवंदा ऐं उन्हनि तजुर्बनि में हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि इहा बि आहे त असां सिखणु जेकॾहिं चाहियूं त खोड़ सारियूं असांजे सिखण लाइ मौजूदु हूंदियूं आहिनि। अव्हां हिकिड़ी निगाह विझो पंहिंजो पाण जे मथां, पंहिंजे पस गिरदाई ऐं पंहिंजे आसे पासे उन्हनि माण्हुनि जे तरफ़ जेके माण्हू कॾहिं कॾहिं जज़्बात में पंहिंजा रत जा रिश्ता, पंहिंजा भरवसे ऐं एतमाद वारा रिश्ता, पंहिंजा अहसासनि सां जुड़ियल जेके रिश्ता हूंदा आहिनि, उन्हनि सभिनी खे जज़्बात जे करे विञाए छॾींदा आहिनि। इंसान हूअं त कमज़ोर आहे, इंसान जे वस में कुझु बि कोन्हे को। इंसान जेकॾहिं चाहे त बि कुझु नथो करे सघे ऐं जेको कुझु कंदो आहे मुंहिंजो मालिक मिठो अल्लाह रब्बुल इज़्ज़त ई कंदो आहे, पर इंसान बिल्कुलु पंहिंजो पाण खे पढ़ाइणु जॾहिं महसूसु कंदो आहे, पंहिंजो पाण खे जॾहिं फ़ुख़िरिया अंदाज़ में पेश करणु शुरू कंदो आहे, त पोइ हुन खां इहे समूरियूं ग़लतियूं जेके हूंदियूं आहिनि थी पवंदियूं आहिनि, जेके कॾहिं कॾहिं जज़्बाती कैफ़ियत में बि थी पवंदियूं आहिनि। कॾहिं वरी इंसान थधे मिज़ाज में हूंदे बि को अहिड़ो अड़ांगो ऐं ग़लति कमु करे विझंदो आहे, जंहिंजे करे उनखे बाद में पछताइणो पइजी पवंदो आहे। सभिनी रिश्तनि खां पाण दूरि रहंदे अचूं था उन अज़ीम तर रिश्ते जे मथां, जंहिंखे दुनिया वालिदा चवंदी आहे, माउ चवंदी आहे। ऐं वालिद ऐं वालदा जे लाइ दुनिया में जेकॾहिं का अज़ीज़ रिश्तो हूंदो आहे त उनजा पुट, उनजूं धीअर, यानी कि उनजो औलाद हूंदो आहे। पर जॾहिं पीउ या वालदा जॾहिं जज़्बाती कैफ़ियत में हूंदा आहिनि त उहे पंहिंजे पुट खे बि, पंहिंजी धीअ खे बि घणो कुझु चई वेंदा आहिनि, कॾहिं एसि ताईं जो उनजे मथां हथ बि खणे छॾींदा आहिनि। सो जॾहिं उहो लम्हो कावड़ वारो या वरी जज़्बाती कैफ़ियत वारो गुज़री वेंदो आहे त उहो सोचणु लॻंदा आहिनि त हीअ त मुंहिंजो सिकीलधो पुटु हुयो, हीअ त मुंहिंजी प्यारी धीअ हुई, मूं हिन खे ईअं छो चई छॾियो। पर जंहिं वक़्तु उहे चवंदा आहिनि तंहिं वक़्तु उन्हनि खे इहो महसूसु न आहे थींदो त हीअ मुंहिंजो सिकीलधो पुटु आहे या हीअ मुंहिंजी प्यारी धीअ आहे, जंहिंजे मथां आउं पंहिंजी जान बि निछावर करे सघां थी या सघां थो, छो त हू उन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ी कैफ़ियत में हूंदा आहिनि ऐं उहा कैफ़ियत जेका उनजे मथां हूंदी आहे, उन कैफ़ियत जा जेके बि नशा उन जे मथां तारी हूंदा आहिनि, उहे इनखे अंधो बणाए छॾींदा आहिनि। अव्हां पंहिंजो पाण ते निगाह विझो, अहिड़ा खोड़ सारा अव्हांजी ज़िंदगी में, अव्हांजे जीवन में लम्हा आया हूंदा ऐं उन पल आया हूंदा जिन में तव्हां पंहिंजे औलाद जे मथां, पंहिंजी धीअर जे मथां, पंहिंजे पुट जे मथां, या जिन जी शादी न आहे थियल उन्हनि पंहिंजे वालदा जे मथां या वालिद जे मथां या पंहिंजे के कुलीग जे मथां, पंहिंजे के सुठे दोस्त जे मथां तव्हां हथु उलारियो हूंदो, तव्हांजी ज़ुबान मां को अहिड़ा अल्फाज़ निकिता हूंदा जिन हुनजे दिलि खे रंजायो हूंदो। इहे समूरा लम्हा हिकु ब हिकु अव्हांजे उन्हनि रिश्तनि खे जीअं मोती हार में जुड़ियल हूंदा आहिनि ऐं पोइ उनजे हार जो जेको धाॻो हूंदो आहे उहो टुटी पवे त मोतियुनि जी जेका माला हूंदी आहे न उहा टुटी पवंदी आहे, मोती विखरी पवंदा आहिनि। सो जॾहिं अव्हां पंहिंजी उहा जेका जज़्बाती कैफ़ियत आहे उनखे काबू में रखी न आहियो सघंदा, पोइ इहे अव्हांजा जेके अहसासनि सां जुड़ियल मोती हूंदा आहिनि, जेके रिश्ता हूंदा आहिनि, इहे उन्हनि मोतियुनि वांगुरु छॾिजी पवंदा आहिनि, विखरी पवंदा आहिनि, टुटी पवंदा आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन सभिनी अहसासनि खे, उन सभिनी असांजे
रिश्तनि खे महफ़ूज़ फ़रमाए जिन जे मथां असां जान निछावर करणु चाहियूं था, जेके असांजे मथां जान निछावर करणु चाहिनि था। सो जेकॾहिं अव्हां पंहिंजनि उन रिश्तनि खे बचाइणु चाहियो था, पंहिंजे उन अज़ीम माण्हुनि खे बचाइणु चाहियो था, जेके हर वक़्तु हर लम्हे अव्हां जे लाइ हाज़िर हूंदा आहिनि। केॾा माण्हू चवंदा आहिनि तव्हां कंहिंजे हर सॾ ते लबैक न चवो, छो त जेकॾहिं तव्हां हर कंहिं माण्हूअ खे हिकिड़े मिंट में मुयसरु हूंदव ऐं उनजे हर काल ते तव्हां गॾु हूंदव, सो यकीन ॼाणो अव्हां हुन माण्हूअ जे लाइ तव्हां हाज़िर आहियो। पर उहो माण्हू ईअं महसूसु कंदो त हिन जी मुंहिंजे साम्हूं का वैल्यू न, ऐं जॾहिं हिनखे घुराईंदुसि त हीउ मूं वटि पहुची वेंदो, जॾहिं आउं हुनखे सॾु कंदुसि मूं वटि हाज़िर हूंदो, मुंहिंजे हर सॾ सां गॾु हूंदो। पर के अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके दिलीअ तौरु अव्हां जे सॾ में सॾु ॾींदा आहिनि, जेके अव्हां जे हथ में हथु ॾेई करे हुन जीवन खे आसान बणाइण जी कोशिशि कंदा आहिनि। अहिड़नि माण्हुनि जो तव्हांखे ख़्यालु करिणो आहे, अहिड़नि माण्हुनि जो ख़्यालु करिणो आहे जेके ज़ुबान सां गॾु दिलि में बि अव्हां खे सारीनि था, जेके दिली तौरु अव्हां सां हर पल हर घड़ी गॾु हूंदा आहिनि। सो उन्हनि माण्हुनि जो तव्हांखे अहसासु रखिणो आहे, जज़्बाती कैफ़ियत में बि, कावड़ वारी कैफ़ियत में बि, ख़ुशी वारी कैफ़ियत में। उन्हनि माण्हुनि खे अहसासनि जी अखि सां ॾिसणो आहे, उनखे उन कैफ़ियत खां हटी करे उन माण्हू खे पंहिंजी नज़रनि जे साम्हूं रखिणो आहे। शामिल कयूं था आवाज़ जी दुनिया जे बहितरीन साथी साईं अमीन अरबाब जी शाइरी आहे, अचो त गॾिजी था ॿुधूं। भलीकार सजणो, यकीनन अव्हांजा मैसेजिस अव्हांजी मोहबतूं प्रोग्राम सां जे सुराण में मौसूल थियण शुरू थी चुकियूं आहिनि। उन्हनि मोहबतनि खे बि प्रोग्राम में शामिल करिणो आहे टाइम चेक ब्रेक खां बाद में। सो उन्हनि सभिनी सुंदर समातनि जो आउं तहे दिलि सां मशकूर आहियां जेके असांखे मैसेजिस कनि था पिया, पंहिंजे हुजण जा अहसासात अर्पिन था पिया, ऐं उन खां अलावा काफ़ी सारा दोस्त, काफ़ी सारियूं सुंदर समायतूं मूंखे बिल्कुलु माठ मेठ ख़ामोशी सां ॿुधनि थी पियूं। उन्हनि जा बि थरवारीअ खां वधि थोरा आहिनि, या उन्हनि जूं बि मोहबतूं उन्हनि जी दिलि में असांजे लाइ संभालिनि, सो उन्हनि खे बि असां पंहिंजे बज़म में भलीकार चऊं था। पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पिए इंसान जी कैफ़ियत जे हवाले सां, इंसान जे उन्हनि लम्हनि जे हवाले सां जिन लम्हनि में इंसान खे इहो पतो पइजी न आहे सघंदो त आउं हिन वक़्तु किथे ऐं कहिड़ी हंधि कंहिंसां मुख़ातिबु आहियां, कंहिंसां हम कलाम आहियां। इहो लम्हो जॾहिं इंसान जा समूरा हवास हुनजे कंट्रोल में, हुनजे ज़ाब्ते में न हूंदा, इंसान कोशिशि कंदे बि पंहिंजे हवासनि खे क़ाबू में रखे न आहे सघंदो, सो उहो कैफ़ियत हूंदी आहे इंसान जे मथां हावी, ऐं इंसान कॾहिं जज़्बाती त कॾहिं थधो, कॾहिं झीणो, कॾहिं धीमो, त वरी कॾहिं कावड़ वारे अंदाज़ में हूंदो आहे, ऐं उहो पंहिंजनि खे ऐं परावनि खे परख रखण में बि क़ासिर हूंदो आहे। पर हर इंसान जी पंहिंजी ज़िंदगी आहे, हर इंसान पंहिंजी ज़िंदगीअ खे कीअं थो गुज़ारे ऐं पंहिंजी कैफ़ियत खे कीअं थो मुंहुं ॾिए, यकीनन हर माण्हू खे इन शइ जो इल्मु हूंदो आहे, उहो पंहिंजो पाण जो बहितरीनु जज बि हूंदो आहे, बहितरीनु डॉक्टर बि हूंदो आहे। अवां माण्हू जेकॾहिं कंहिंखां पुछंदव त हू एतिरो तव्हां कंहिं माण्हू खे जज नथा करे सघो जेतिरो इंसान पंहिंजो पाण खे, पंहिंजे ख़ूबियुनि खे, पंहिंजे ख़ामियुनि खे सम्झी सघे थो, महसूसु करे सघे थो, ऐं पंहिंजो पाण खे परखी सघे थो। इहा उन इंसान खे सिर्फ़ु ॾात हूंदी आहे जेको पंहिंजे पाण खे सुञाणण जी सघ रखे थो। सो हर इंसान खे पंहिंजी कैफ़ियत में कीअं रहणो आहे, हू बहितरीनु नमूने सां पंहिंजो फ़ैसिलो करे सघे थो।
पर अमूमन जेकॾहिं ॿिए माण्हू खां तव्हां पुछंदो अवां पंहिंजी कैफ़ियत खे कीअं क़ाबू में रखे सघो था त उहो माण्हू ईअं चवंदो असीं कीअं जियासीं इहो छॾे खणे शामिलु कयूं था रजब फ़क़ीर जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं साईंदाद सांद थर जो अलबेलो शाइर मुंहिंजी शाइरी आहे ऐं उन खां बाद में मोटी ईंदासीं टाइम चेक ब्रेक हूंदो टाइम चेक ब्रेक खां पोइ जी मोटियासीं या पंहिंजी मोहबतनि साण मोटींदासीं यकीन तव्हांजी मोहबतूं असां लाइ बाहिस फ़ख़्र हूंदियूं बसि तव्हांखे ओसी अहिड़ो करिणो आहे टाइम चेक ब्रेक ऐं उन खां बाद जावेद अवां सां हम कलाम हूंदो निर्मल जज्बन सां भरपूर दिलरुबा गुफ्तगू जी हाँ अभी ॿुधी रहिया आहियो इंडस FM 95.4 उमरकोट अचे त तोखे ॾिसां चंडुबरी अचे त तोखे ॾिसां दर्द निसरी अचे त तोखे ॾिसां रात बरसी भिटन ते चांडोकी पंध पजरी अचे त तोखे ॾिसां दर्द दिल ते निमन जा वाव वरिया दर्द दिल ते निमन जा वाव वरिया यादि उॾरी अचे त तोखे ॾिसां
थाक थुअर कजला सर थो सॾे थाक थुअर कजला सर थो सॾे सिज निकिरी अचे त तोखे ॾिसां सुबुह शबनम गुलनि ते घायो मन ग़म गुज़री अचे त तोखे ॾिसां शाम धारे फुलेली जे किनारे नीअं निखरी अचे त तोखे ॾिसां प्रियत पंहिंजी आ सादी ॻूठाणी रीत पधरी अचे त तोखे ॾिसां इश्क जानी पचे थो आवीअ में भले निबिरी अचे त तोखे ॾिसां चंड उभरी अचे त तोखे ॾिसां दर्द निसरी अचे त तोखे ॾिसां इंतहाई प्यारे ऐं बहितरीन दोस्त साफ़ी जाने ख़ासकिली जे इन्हनि सुंदर सिटनि सां समूरनि समातियुनि खे हिकु दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सांझ सुराण में सांझ सुराण उमरकोट रेडियो FM जे आधार अवां जी समातियुनि ताईं पहुची रहियो आहे हिन बज़म में अवां सां हम कलाम आहे अवां जो पंहिंजो मेज़बान जावेद कुंबर जिन दोस्तनि जिन सुंदर समातियुनि असांखे टाइम चेक ब्रेक खां बाद में ज्वाइन कयो उन्हनि खे पंहिंजे बज़म में भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद चऊं था ऐं जिन नयनि समातियुनि असांखे कनायो या कनाइनि थियूं पियूं उन्हनि खे इहो ॿुधाईंदा हलूं था हर ख़मीस वारे ॾियारे पंहिंजो साथ जुड़ंदो आहे इंडस जे आधार जीअं सॼो ख़मीस वारे ॾियारे पाण जुड़ंदा आहियूं इन आवाज़ जी दुनिया में 7 वॻे खां राति जो 9 वॻे ताईं 2 कलाकनि में आऊं इहा ई कोशिशि कंदो आहियां त पंहिंजो जेको हीउ सिलसिलो आहे उनखे जारी ऐं सारी रखिजे हिन आवाज़ जे आधार ऐं आवाज़ जी दुनिया जे उन दोस्तनि सां बि जुड़ियो रहिजे जेके असांखे चाहिनि था जेके असांजा बहितरीन लिसनर पिणु आहिनि सो काफ़ी सारनि समातियुनि खे इहो अहिड़ो आहे त टाइम चेक खां बाद में असांजे मोहबतनि जो नंबर अचणो आहे मोहबतनि जो सिलसिलो जारी ऐं सारी थींदो आहे अवां जूं मोहबतूं हमेशह असांजे दिलनि में हूंदियूं आहिनि हमेशह असांजे मन में हूंदियूं आहिनि ऐं असांजे हर पल हर घड़ी में अवां असांजे मोहबतनि जा मीनार हूंदा आहियो बहरहाल जिन दोस्तनि असांखे पंहिंजी मौजूदगीअ खां आगाह कयो उन्हनि जा नाला प्रोग्राम में शामिल करे था वठूं सभ खां पहिरियों मैसेज मूंखे मौसूल थियो आहे कोट ग़ुलाम मोहम्मद खां गनवा ख़ासकिलीअ जो सो गनवा ख़ासकिली खे आउं पंहिंजे बज़म में भलीकार चवां थो ख़ुशि आमदीद चवां थो ऐं गनवा ख़ासकिली लिखियो आहे त प्रोग्राम तमामु ज़बरदस्त थी रहियो आहे ऐं हमेशह जीअं अॼु बि प्रोग्राम लाजवाब सो गनवा ख़ासकिली अव्हां खे असां पंहिंजे बज़म में भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद चऊं था बंडल ऑफ थैंक्स पंहिंजी मौजूदगीअ खां असांखे आगाह करण जे लाइ इंतहाई प्यारे दोस्त राणा जागीर खां असांखे जॉइन कयो रुगाराम आरज़ू सो रुगाराम आरज़ूअ खे पंहिंजे बज़म में भलीकार चऊं था अवां सां मौजूदु आहिनि केडी आरज़ू लव कुमार ऐं लिखियो आहे डियर प्रोग्राम बहितरीन थी रहियो आहे ऐं अव्हां जी क्यू लिस्ट ॾाढी लाजवाब आवाज़ ऐं अंदाज़ जी छा ॻाल्हि कजे सो मोहब्बतो साईं रुगाराम आरज़ू अवां असांखे जॉइन कयो ऐं असांजे प्रोग्राम जी साराह कई मुंहिंजे आवाज़ ऐं अंदाज़ खे साराहियो अवां जूं डेडिकेशन्स अवां जूं अर्पनाऊं अवां जा सलाम आहिनि कासिम लछवाणी चवन कुमार डानू मल मोती हमदम मकवाणा मूलचंद राठौड़ जीवराज मकवाणा मोती हमदम बरकत अली ऐं बाबू अंजान ओड RJ साहिल सलीम पली ऐं डियर जावेद सो इलाही सौ रुपया रुगाराम आरज़ू अवां असांखे जॉइन कयो पंहिंजी मोहबतनि खां आगाह कयो वॾा वॾा तव्हांजा सोहेल भट्टी असांखे ॿुधनि था पिया ढोरनारो खां ढोरनारो दड़ो खां सो अव्हां खे असां पंहिंजे बज़म में भलीकार चऊं था सोहेल तव्हां असांखे कनायो था पिया मोहबतूं तव्हांजो प्रोग्राम खे पसंदि कयो इन लाइ जावेद कुंबर अव्हां जो थो रायतो बजीराबाद खां असांखे ॿुधनि था पिया सरदार मोहम्मद हसन बजीर मंज़ूर लगारी ऐं ज़ैन लगारी हाजी बजीर ऐं अव्हां जा सलाम आहिनि साईं अनवर सांद जे लाइ सो जेकॾहिं हिन वक़्तु साईं अनवर सांद मूंखे ॿुधे थो पियो सो यकीनन अवां जूं मोहबतूं अवां जो प्यार अवां जूं चाहतूं साईं अनवर सांद ताईं पहुची चुकियूं वॾा वॾा तव्हांजा मोहम्मद हसन बजीर अवां असांखे जॉइन कयो पंहिंजी मोहबतनि खां आगाह कयो इन लाइ आऊं अवां जो मशकूर ॻोठ मोहम्मद अमीन जूणे जो खां शाइर पारूमल असांखे कराइनि था पिया पारूमल खे असां पंहिंजे बज़म में भलीकार चऊं था ऐं असां मौजूदु आहे विक्रमदास मलार उदासी ऐं अवां जो वाली साहिब सो अवां खे असां पंहिंजे बज़म में भलीकार चऊं था खोड़ सारी मोहबतूं पंहिंजी मोहबतनि खां आगाह करण जे लाइ असांजे प्रोग्राम जो हिसो बणजण जे लाइ ऐं प्रोग्राम ॿुधण जे लाइ अवां जे मोहबतनि जा अञा बि क़ाफ़िला जारी सारी आहिनि यकीनन हिकु सिलसिलो आहे जेको रुकणो न आहे लेकिन मुंहिंजी दिलि चवे थी हिन वक़्तु ख़ूबसूरत हिकिड़ो आवाज़ ॿुधिजे उन आवाज़ खां बाद में मोटी था अचूं ऐं आवाज़ कंहिंजो रखिजे प्रोग्राम में शामिल काफ़ी सारा दोस्त हमेशह ॿुधण जी कोशिशि कंदा आहिनि फौज़िया सुमरो खे सो अॼु बि असांजे प्रोग्राम जो हिसो आहे फौज़िया
छो अवां का हटी दिल भलीकार सभिनी समायतुनि खे प्रोग्राम सांझ सुराण उमरकोट रेडियो FM अवांजे पंहिंजो मेज़बान जावेद कुंबर शामिल कयूं था अवांजे चाहतुनि अवांजे मोहब्बतनि अवांजे मैसेजिस के जेके असांखे मौसूल थियनि था पिया 4471 ते गोठ अमीन जूनेजो खां असांखे पंहिंजी मोहब्बतनि में सारो शाइर पारूमल सो पारूमल खे असां पंहिंजे बज़म में भलीकार चवंदा खोड़ सारी मोहब्बत तव्हांजो असां साण मौजूदु आहे विक्रमदास मलार उदासी बजीर आबाद खां हिकु ॿीहर पंहिंजे मोहब्बतनि जा गुलाब पिया आहिनि असांखे सरदार मोहम्मद हसन बजीर मंज़ूर लगारी ज़ैन लगारी ऐं उन्हनि जे लाइ तव्हांजो अर्पणानो सो खोड़ सारी मोहब्बतूं मोहम्मद हसन तव्हां असांखे जॉइन कयो पंहिंजी मोहब्बतनि खां आगाह कयो वॾा वॾा तव्हांजा गोठ फ़कीर अमीन खां असांखे ॿुधनि था पिया मोहम्मद अमीन मोहम्मद राजड़ जे माउ खां शाहनवाज़ ऐं असां मौजूदु आहे मंसूर शम्स राजड़ ऐं असांजा सलाम आहिनि समूरनि समायतुनि जे नाम समूरनि दोस्तनि जे नाहे सो खोड़ सारी मोहब्बतूं तव्हांजूं अवां असांखे जॉइन कयो पंहिंजी मोहब्बतनि खां आगाह कयो वॾा वॾा तव्हांजा कुनरीअ हुतां कुनरीअ खे वेझो आहे मेमन नाको हुते असांखे ॿुधनि था पिया धनजीमल मकवाणा अवां साण मौजूदु आहे अजमल दास ऐं नंढी ममता बाई अवां हाल अहिवाल मालूम कनि जावेद बिल्कुलु ठीकु ठाक आहे अवां लिखियो आहे जावेद अॼुकल्ह किथे गुम आहियो बसि अदा साईं हिते ई अवां जी बादशाही में असां मौजूदु आहियूं ऐं यकीनन आवाज़ हिन दुनिया में असां हिकिड़ो ॾींहुं तव्हां सां कलाम थींदा आहियूं सो अवां जी ख़िदमत में ॻाल्हाइण जो ऐं अवां सां कलाम थियण जो हिकिड़ो ॾींहुं मौक़ो तो आहियां अवांजा सलाम आहिनि साईं काका रोगाराम सो रोगाराम आरज़ू ताईं यकीन तव्हांजी मोहब्बतूं पहुची चुकियूं लक्ष्मण दास भील ऐं जेके बि लिसनर हिन वेला जावेद कुंभ जा आवाज़ ॿुधनि था पिया उन्हनि सभिनी जे लाइ तव्हांजो प्यार प्रीत सो वरवर्धन जी ओके जी मुंहिंजी मोहब्बतूं अञा बि जारी सारी आहिनि हिन वक़्तु शामिलु कंदा इंतिहाई ख़ूबसूरत आवाज़ होरियां होरियां दिलि पले वेंदासीं अचो त गॾिजी ॿुधो हिन ख़ूबसूरत आवाज़ खे हिन आवाज़ खां बाद मोटी था अचूं मन पे छले मन पंहिंजे के छले होरिया दिल पले होरिया दिल पले मन पंहिंजे के छले मन पंहिंजे के छले होरिया दिल पले होरिया दिल पले मन पंहिंजे के छले मन पंहिंजे के छले ॿीहर भलीकार सभिनी समायतुनि खे जिन समायतुनि ट्यून कयो उमरकोट रेडियो FM जो है आवाज़ प्रोग्राम आहे सांझ सुराण
सांझ सुराणा अवांजी सुंदर समातुन ताईं जावेद कुंबर जे आवाज़ में पहुंचे तो पियो। यकीनन प्रोग्राम जा पछाड़ का पल न पछाड़ के पलन में अवांजू मोहब्बतूं अवांजू चाहतूं असां लाइ प्रोग्राम जो सिंगार हुंदियूं आहिनि असां लाइ बाइस फ़ख्र हुंदियूं आहिनि। हूं बि दुनिया में तव्हां कंहिं बि सफ़र में जेकॾहिं तनहा आहियो अकेला आहियो त उहो सफ़र जेको आहे कठिन हूंदो आहे ॾुखियो हूंदो आहे अड़ांगो हूंदो आहे। पर जेकॾहिं कंहिं सफ़र में अव्हां सां को साथी साण आहे अव्हां जो हम सफ़र को आहे त पोइ उहो सफ़र केतिरो बि मुश्किल छो न हुजे उन सफ़र जा मरहला केतिरा बि कठिन छो न हुजनि पर उहो सफ़र तव्हांखे महसूस ई नाहे थींदो। इहा आवाज़ जेको पंधु आहे इहो बि ईअं आहे ऐं इन आवाज़ जे पंध में जेकॾहिं मेज़बान अकेलो हिते ॻाल्हाए थो पियो पर हुनजे तसुराती दुनिया में खोड़ सारा अहिड़ा सुंदर समायत हूंदियूं आहिनि ऐं खोड़ सारा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि। हिकिड़ो बाग़ीचो हूंदो आहे जंहिंजा अव्हां गुलाब हूंदा आहियो ऐं उन गुलाब जे मथां अव्हांजी जेका ख़ुशबू हूंदी आहे उहा मैसेजिस जे आधार असांखे मौसूल थींदी आहे ऐं असांजी सफ़र जेको आहे 2 कलाकनि जो इंतिहाई ख़ूबसूरत ऐं ख़ुशगवार गुज़रंदो आहे। सो हिन सफ़र में अञा पंहिंजे मोहब्बतनि जा गुलाब टिड़नि था पिया उन्हनि मोहब्बतनि जे गुलाबनि खे पाण सड़ींदा हलूं था ऐं इन आवाज़ जे आधार उन समातियुनि ताईं पहुचायूं था पिया जेके बिल्कुलु असांखे प्रोग्राम में कनाइनि थियूं पियूं ऐं पंहिंजे हुजण जा अहसासात अर्पिन थियूं पियूं। अब्दुल हमीद सुमरो असांखे कराइनि था पिया ॻोठ मोरंद पातूअ खां। सो अब्दुल हमीद सुमरो खे आउं पंहिंजे बज़ में भलीकार चवां थो। इलाही सारो प्यार हमीद। मलिक जावेद अव्हांजो मदर आवाज़ ॾाढो ख़ूब। सो इलाही सारो प्यार अब्दुल हमीद सुमरो अव्हां असांखे ॿुधो था पिया मोरंद पातू ॻोठ औरी फार्म जे वेझो। सो आउं तहे दिलि सां अव्हांजो मशकूर आहियां। इलाही सारो प्यार अव्हांजो ऐं मक़रूज़ तव्हांजे हिन प्यार ऐं मोहब्बत जो। ॻोठ पालार खां असांजो प्यारो दोस्त मोहम्मद हारून मरी अॼु ज़ाहिर थिया आहिनि। सो मोहम्मद हारून मरीअ खे बि असां पंहिंजे हिन पंध में भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद चऊं था। ऐं लिखे प्रोग्राम तमामु बहितरीनु थी रहियो आहे ऐं जेके बि समायतूं हिन वेला तव्हांजे आवाज़ सां जुड़ियल आहिनि उन सभिनी लाइ मोहम्मद हारून मरीअ जो सिक भरियो सलाम। सो यकीनन मोहम्मद हारून मरी अव्हांजो सिक भरियो सलाम उन्हनि सुंदर समायतुनि में पहुची चुको हूंदो जेके इन आवाज़ सां जुड़ियल आहिनि। न्यू कुंबर कॉलोनी खां मामा मिसरी कुंबर बि असांखे ॿुधे थो पियो असांजे प्रोग्राम खे कनाए थो पियो पंहिंजे परिवार सां गॾु। सो मामा मिसरी ऐं उनजे परिवार खे बि असां हिन पंहिंजे पंध में भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद चऊं था। यकीनन अव्हांजो कनाइण बि असां लाइ बाइस फ़ख्र आहे ऐं पंहिंजी मौजूदगी खां आगाह करण जे लाइ जावेद अव्हांजो मशकूर। ऐं जॾहिं क्यू लिस्ट जे आउं निगाह विझां थो अञा बि खोड़ सारा गीत जेके अव्हां जे लाइ मूं कढी रखिया आहिनि हिन वक़्तु शामिलु कयूं था। तमामु ख़ूबसूरत आवाज़ आहे। अॼु बि राहूं उदासी मुंहिंजे रूह जूं अनवर हुसैन विस्तड़ो जो आवाज़ अचो त गॾिजी कंदा आहियूं। एक दफ़ा ॿीहर भलीकार सभिनी माइनातनि महिरबानी खे प्रोग्राम सांझ सुराण में सांझ सुराण उमरकोट रेडियो FM 95.4 जे आधार अव्हांजी सुंदर समातुनि ताईं पहुचे थो पियो। हिन बज़म में अव्हां सां हम कलाम आहे अव्हांजो पंहिंजो मेज़बान जावेद कुंबर। शामिल कयूं था पिया अव्हांजे मोहब्बतनि अव्हांजे चाहतुनि खे जेके बि माइनाता महिरबान पंहिंजे हुजण जा अहसासात असांखे अर्पिन था पिया 4471 ते उन्हनि जे अहसासनि खे उन्हनि जी मौजूदगीअ खे उन्हनि जे मोहबत भरियनि मैसेजिस के प्रोग्राम में पाण शामिल करे रहिया आहियूं। उन खां अलावा जेके बि माइनाता महिरबान जेके बि सुंदर समायतूं जेके बि सॼण बिल्कुलु माठ मेठ में चुपचाप में ख़ामोशी में मुंहिंजे ही प्रोग्राम कराइनि था पिया ऐं उन्हनि जो बि तहे दिलि सां मशकूर आहियां। ॻोठ फ़कीर अमीन मोहम्मद राजड़ खां असांखे जॉइन कयो हिकिड़ो ॿीहर शाहनवाज़ ऐं असां वटि मौजूदु आहे मंसूर शम्स राजड़। अव्हां जूं अर्पनाऊं आहिनि अली मोहम्मद राजड़ जे लाइ। सो खोड़ सारी मोहब्बतूं शाहनवाज़ ऐं मंसूर शम्स अव्हां असांखे जॉइन कयो पंहिंजी मौजूदगीअ खां असांखे आगाह कयो ऐं यकीनन अली मोहम्मद राजड़ जे हिन वेला मूंखे ॿुधे थो पियो
सोवान सिक भरियो सलाम यकीनन ताईं पहुची चुको हूंदो। वॾा वॾा तव्हांजा हिकु ॿीहर पंहिंजे मोहबतनि खां असांखे आगाह कयो। अब्दुल हमीद ऐं असां मौजूदु आहिनि अली मर्दान, फ़हीम अली, साकिब उल हसन ॻोठ मोरंद पातूअ खां असांखे कनायो था पिया। सो समूरनि सॼणनि खे पंहिंजे बज़ में भलीकार चवां थो। अव्हांजा सलाम आहिनि जावेद कुंबर जे नाम। सो जावेद कुंबर सभिनी सॼणनि जो थो राहे थो। कोट गुलाम मोहम्मद खां हिकु ॿीहर असांखे जॉइन कयो। गनवा ख़ासि के लिए अॼु हिन बज़म खे सारायो आहे। अॼु जे प्रोग्राम में जेके बि गीत शामिल थिया आहिनि सभिनी खे तव्हां पसंदि कयो। सो गनवा ख़ासि के लिए तव्हांजो थो राहे थो आहियां। तव्हांखे पंहिंजे बज़म में भलीकार चवां थो, ख़ुशि आमदीद चवां थो। वॾा वॾा तव्हांजा तव्हां असांखे जॉइन कयो हिकु ॿीहर ऐं असांजे प्रोग्राम खे पसंदि कयो, प्रोग्राम जी क्यू लिस्ट खे पसंदि कयो। शामिल कंदे ख़ूबसूरत आवाज़ शेख अयाज़ जी शाइरी आहे ऐं इन आवाज़ खां बाद मोटी था अचूं ऐं असांजी ॻाल्हियुनि जो काफ़िलो जारी सारी रहणो आहे ऐं प्रोग्राम जा बिल्कुलु पछाड़का पल आहिनि। जे हाऊं न हारी कोहारल हे ॾींहं बि घारे वेंदासीं। बघारे बीतासी जे हाँ बनहारी को हारल यदि बघारे बीतासी।